वगण सिटी प्रेस क्लब वगण जे कलम धणियुनि जे माहवार मीटिंग सरपरस्ती आला कामरेड गुलाम हुसैन मुगेरी ऐं सदर मोहम्मद बख्श ख़ासकेली जी अॻवानी में थी गुज़री, जंहिंमें जनरल सेक्रेटरी साजिद हुसैन बलोच, फ़तह मोहम्मद कल्होड़ो, गुलाम दस्तगीर मुगेरी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते कामरेड गुलाम हुसैन मुगेरी ऐं मोहम्मद बख्श ख़ासकेली चयो त ताज़नि बरसातुनि सबबि इलाइक़े जा हज़ारे माण्हू मुतासिर थिया ऐं जॻह ढही पिया आहिनि, पर चूंडियल नुमाइंदा इलाइक़नि ॾांहुं लड़ी नाहिनि आया। मुतासिर अवाम जी उम्मीद मीडिया आहे। सहाफ़ी पंहिंजे कलम सां मसइला हाईलाइट करे रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त सहाफ़ी समाज जो आइनो आहे, पंहिंजे सहाफ़ती ज़िम्मेवारियूं भरपूर नमूने निभाए रहिया आहिनि, खेनि मुश्किल वक़्त मां गुज़री रहिया आहिनि ऐं अवाम जो सहारो बणिजी रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।